बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ्ज़ो अमान में हूंदव। असां तव्हां जे लाइ हिकु न्यू कोर्स खणी आया आहियूं जंहिंमें असां पढ़ंदासीं बेसिक टू एडवांस लेवल जी मैथ। असांजो हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हां फ्री में तालीम हासिलु कयो ऐं पंहिंजो फ्यूचर सिक्योर कयो। ही सेशन हलंदा रहंदा ऐं रोज़ तव्हांखे इंशाअल्लाह ताला हिकु वीडियो प्रोवाइड कयो वेंदो। इन जे लाइ मुंहिंजी गुज़ारिश आहे त तव्हां क्लासिस पंहिंजा रेगुलर वठिजो जीअं काई बि शइ मिस न थी सघे तव्हां खां। अॼु असां पढ़ंदासीं टाइप ऑफ नंबर, यानी सफ़ा ई बेसिक मां पढ़ंदासीं टाइप ऑफ नंबर्स जे बारे में पढ़ंदासीं त नंबर जा घणा क़िस्म आहिनि। हीअं त असां घणे वठंदा आहियूं त 1 2 3 4 5 6 सो ऑन हलंदा रहंदा आहिनि, पर कहिड़े नंबर खे कहिड़ो नालो ॾींदा आहियूं इहो सॼो पढ़ंदासीं अॼु असां हिन लेक्चर में। हाणे टाइप ऑफ नंबर, टाइप्स ऑफ नंबर। बेसिकली हूअं त काफ़ी टाइप ऑफ नंबर आहिनि, पर बेसिक लेवल जे हिसाब सां असां पढ़ंदासीं 6 टाइप ऑफ नंबर। वधीक बाद में जॾहिं वधंदा रहंदासीं, अॻिते एडवांस लेवल ते वधंदा रहंदासीं त असां वधीक टाइप पढ़ी वठंदासीं, पर हाली जे लाइ असां कुल 6 टाइप्स पढ़ंदासीं। नंबर 1 आहे होल नंबर। हाणे होल नंबर छाखे चइबो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा नंबर ईंदा आहिनि, होल नंबर्स में कहिड़ा कहिड़ा नंबर ईंदा आहिनि इहो अॼु सिखंदासीं। पहिरियों आहे होल नंबर, जंहिंखे चवंदासीं सॼा अदद या मुकमल अदद। हाणे इन मां ई ज़ाहिर थिए थो सॼा अदद या मुकमल अदद। इहे असांजा किथां शुरू थींदा आहिनि, 0 खां वठी स्टार्ट थींदा। 0 1 2 3 4 इहे असांजा मुसलसल कंटिन्यू हलंदा रहंदा, इहे ख़तमु न थींदा। मिलियन बिलियन ट्रिलियन ताईं हलिया वेंदा, यानी ख़तमु न थींदा। स्टार्ट किथां थींदा, 0 खां। जेको नंबर 0 खां स्टार्ट थिए उनखे असां होल नंबर खे चवंदासीं। ॿियो आहे असांजो टाइप नेचुरल नंबर। नेचुरल नंबर में कहिड़ा कहिड़ा नंबर ईंदा इहो ॾिसंदासीं। स्टार्ट किथां थींदो इहो ॾिसंदासीं। इन्हनि खे सिंधी में चइबो आहे कुदरती अदद। इहे असांजा स्टार्ट थींदा आहिनि 1 खां वठी। 1 2 3 4 यानी मुसलसल इहे बि हलंदा रहंदा मिलियन बिलियन ताईं। उन खां पोइ असांजो टियों टाइप आहे ऑड नंबर। इहे असां 3 क्लास में 1 EC क्लास में पढ़ी आया आहियूं। ऑड नंबर कहिड़ा हूंदा आहिनि, ऐं इहे नंढा ॿार बि अक्सर इकी ॿधी खेॾंदा रहंदा आहिनि। इहे असांजा उहे नंबर आहिनि, ॿारनि खे इहे मिंट यादि थी वेंदा आहिनि। हाणे इहे जेके नंबर आहे ऑड नंबर, इनखे चइबो आहे इकी अदद। इहे हाणे कीअं हूंदा आहिनि अचो ॾिसूं। यानी इहो हूंदो आहे 1 3 5 7 9 11 हलंदा रहंदा। यानी 1 खां वठी स्टार्ट थींदा। इन मां ॿधी अदद असां कढी करे 1 खां पोइ 2 कढी। हाणे जीअं 1 आहे त वरी 2 न लिखंदासीं, वरी 3 लिखंदासीं, वरी 4 खे छॾे ॾींदासीं। तव्हांजो टाइम ज़ाया थिए पियो, इन लाइ मां कुझु लिखी वरिता। हाणे जेको आहे 21 अदद असांजा, जीअं 1 आहे त 2 कटे छॾियोसीं, वरी 2
खे कटे करे 3 बि 21 अदद ईंदो, 4 खे कटे छॾियोसीं 5 असांजो 21 नंबर ईंदो। ईअं ई इहे असांजा हलंदा हलंदा जीअं 7 9 11 सो ऑन इहे हलंदा रहंदा, मिलियन बिलियन ताईं हलंदा रहंदा। उन खां पोइ आहे असांजा इवन नंबर, यानी जंहिंखे असां सिंधी में ॿधी अदद चवंदा आहियूं। हाणे इहे हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि, 21 अदद ऐं ॿधी अदद हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि। हाणे जीअं ओड नंबर में 1 अचे थो त इवन में 2 ईंदो, ओड में 3 अचे थो त इवन में 4 ईंदो, ओड में 5 अचे थो त इवन में 6 ईंदो, ओड में 7 अचे थो त इवन में 8 ईंदो, ओड में 9 अचे थो त इवन में 10 ईंदो, ओड में 11 अचे थो त इवन में 12 ईंदो। यानी इहे मुसलसल हलंदा रहंदा आख़िर ते। उन खां पोइ आहे असांजो प्राइम नंबर। हाणे प्राइम नंबर काफ़ी स्टूडेंट खे सम्झ में न ईंदो आहे। प्राइम नंबर खे मां थोरो सम्झाईंदमि। इनखे चवंदासीं असां मुफ़रद, यानी मुफ़रद अदद। प्राइम नंबर खे असां चवंदासीं मुफ़रद अदद। हाणे इन्हनि में असांजा कहिड़ा नंबर ईंदा इहो ॾिसंदासीं असां। इन में उहे नंबर हूंदा आहिनि जंहिं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु या त 1 जी टेबल वञे या वरी पंहिंजी टेबल वञे, यानी इन खां अलावा ॿिए कंहिंजी टेबल न वेंदी। जीअं असां वटि 2 आहे, 2 इन ते या त 1 जी टेबल वेंदी या त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल वेंदी। ऐं जीअं असां वटि 3 आहे, इन ते बि या त 1 जी टेबल वेंदी या त 3 जी वेंदी। तव्हां ही ॾिसो 2 जी न वेंदी। ऐं जीअं 5 आहे त 5 ते बि अगरि जीअं 2 जी हणो या 3 जी हणो न वेंदी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल वेंदी। ईअं ई असांजो 7 आहे त 7 में बि हिननि टिनि मां काई टेबल न वेंदी सवाइ पंहिंजे। ईअं ई असांजो 11 आहे, इन ते बि पंहिंजी वेंदी। हाणे इहो ईअं सम्झो त जीअं असांजो 4 आहे त 4 ते त 2 जी टेबल वेंदी, 2 जी बि वेंदी ऐं उन खां पोइ 1 जी बि वेंदी। जीअं 6 आहे, इन ते बि 2 जी बि वेंदी, 3 जी बि वेंदी, 6 जी बि वेंदी। त इहे असांजा प्राइम नंबर न थींदा। इन्हनि नंबरनि जो वरी हिकु ॿियो नालो आहे, इहो बि असां पढ़ंदासीं अॻिते हली। यानी प्राइम नंबर असांजा उहे हूंदा आहिनि जंहिं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी टेबल वञे, ॿिए कंहिंजी बि टेबल न वञे। अचो त हाणे असां अॻिते हलूं। 6हों आहे असांजो कंपोज़िट नंबर। कंपोज़िट नंबर, हाणे कंपोज़िट नंबर में छा हूंदो आहे इहो ॾिसंदासीं असां। कंपोज़िट नंबर में खे सिंधी में असां चवंदासीं मरकब अदद। सिंधी ऐं इंग्लिश में इन जे लाइ पढ़ायां थी जीअं तव्हांखे काई अगरि जीअं टेस्ट वग़ैरह आहे त उन में तव्हांखे ईज़ी रहे, सिंधी में बि ख़बर हुजे ऐं इंग्लिश में बि ख़बर हुजे। ऐं इंशाअल्लाह ताला इहो प्रोसेस ईअं ई हलंदो रहंदो। असां तव्हांखे सिंधी में बि ॿुधाईंदासीं ऐं इंग्लिश में बि ॿुधाईंदा ईंदासीं त इंग्लिश में छा चइबो आहे नंबरनि खे, या कोई बि टॉपिक हुजे सिंधी में बि ॿुधाईंदासीं ऐं इंग्लिश में बि ॿुधाईंदासीं। हाणे आहे कंपोज़िट नंबर। कंपोज़िट नंबर खे असां चवंदासीं मरकब नंबर। हाणे इहे असांजा कहिड़ा हूंदा आहिनि, जीअं असां पोइ ते पढ़ी आयासीं प्राइम नंबर। हाणे प्राइम नंबर में इहो हुयो त या त उन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 जी टेबल वञे पई या वरी पंहिंजी वञे पई। हे वरी उन जे अपोज़िट आहे। हाणे हिन ते जेको आहे कंपोज़िट नंबर ते, इन ते वेंदी असांजी पंहिंजी त टेबल वेंदी, 1 जी बि वेंदी पर ॿिए जी बि वेंदी। जीअं आहे हाणे 4। हाणे 4 ते असांजी हिकु त 1 जी टेबल वञे थी, ॿियो असांजी 2 जी टेबल वञे थी। हिकु नंबर 4 थी वियो। हाणे जीअं 6 आहे, 6 ते बि असांजी 2 जी टेबल वञे थी, 3 जी टेबल वञे थी, 1 जी टेबल वञे थी ऐं उन खां पोइ पंहिंजी 6 जी बि टेबल वञेसि थी। ऐं उन खां पोइ असांजो आहे जीअं 8 ते ॾिसो 4 जी टेबल वेंदसि, 2 जी टेबल वेंदसि, 1 जी टेबल वेंदसि ऐं उन खां पोइ पंहिंजी 8 जी बि
टेबल वेंदी। यानी प्राइम नंबर असांजो उहो नंबर आहे जंहिं ते पंहिंजी बि टेबल वञे ऐं ॿिए जी बि टेबल वञे, यानी हिक खां ॿिनि खां वधीक टेबल वञनि। ऐं प्राइम नंबर में असां छा पढ़ियोसीं, या त पंहिंजी वञे या वन जी वञे, पर हिन में कंपोज़िट में काफ़ी टेबलियूं वेंदियूं। हाणे जीअं असां वॾो नंबर कोई खणूं था, 16 आहे असां वटि। हाणे 16 ते असांजी 2 जी टेबल बि वेंदी, 4 जी बि वञे थी, सही आहे। उन खां पोइ इन ते असांजी 1 जी बि वञे थी, 5 जी बि वञे थी। हाणे असां 20 नंबर खणूं था। हाणे इन ते ॾिसूं त कंहिंजी टेबल वञे थी। हाणे 20 ते पहिरियां त 10 जी टेबल वेंदी, 2 जी टेबल वेंदी, ऐं प्लस में 4 जी टेबल वेंदी, प्लस में 5 जी टेबल वेंदी। ॾिसो केतिरियूं टेबल वञनि थियूं। 1 जी टेबल वेंदी ऐं 20 जी पंहिंजी टेबल बि वेंदी। यानी जीअं कंपोज़िट नंबर उहो जंहिं ते हिक खां वधीक, ॿिनि खां वधीक, टिनि खां वधीक यानी वञनि टेबलियूं। जंहिं ते इलाही टेबलियूं वञनि त उनखे कंपोज़िट चवंदासीं। ऐं जंहिं ते सिर्फ़ु पंहिंजी टेबल वञे, ॿिए कंहिंजी टेबल न वञे ऐं सवाइ 1 जे, त उनखे प्राइम नंबर चवंदासीं। उमेद त तव्हांखे हे लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। ऐं तव्हांजो अॼु जो जेको होमवर्क आहे त इन में तव्हां नंबर लिखी जो, टाइप ऑफ नंबर, प्राइम ऐं कंपोज़िट नंबर तव्हां लिखी जो। 100 ताईं प्राइम नंबर ऐं 100 ताईं कंपोज़िट नंबर। उमेद आहे हिन लेक्चर मां तव्हांखे वधि खां वधि फ़ाइदो मिलंदो। ऐं हे तव्हांखे 100 ताईं लिखणा आहिनि ऐं इहे लिखी करे तव्हां व्हाट्सअप ग्रुप ते असां ॾे मोकिले छॾंदा ऐं असां तव्हांखे इंशाअल्लाह ताला इन जी रिप्लाई बि ॾींदासीं ऐं तव्हांजो होमवर्क बि चेक कंदासीं। हाणे अल्लाह हाफ़िज़, वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु।